इमाम हसन हुसैन सां मोहब्बत करे, उन्हनि जे बाबे अलीउल मुर्तदा सां मोहब्बत करे। केसां? इमाम हसन हुसैन जे बाबे सां। मुंहिंजा दोस्तो, इमाम हसन हुसैन जे बाबे जे बारे में तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो छा है? असीं चवंदा आहियूं कसम ख़ुदा जो हैदर कायनात सदीअ जो काबो, कसम खुदा जो हैदर कायनात सदीअ जो काबो, गोठ अमा खातून जो ऐं हसन हुसैन जो बाबो, अली असां जो असीं अली जा हरदम चई हणदाहूं नारे हैदरी, नारे हैदरी, नारे हैदरी। आकिल आलम आबिद सुहिणो अली असां जो आहे, आकिल आलम आबिद सुहिणो अली असां जो आहे, शेर खुदा जो सोच नबीअ जो अली नितन को नाहे, बोल चो आ तुंहिंजी मर्ज़ी असीं ते चवंदा हूं नारे हैदरी, नारे हैदरी। मुझे पाक हुसैन जो बाबो भी बेमिसाला, मुझे सोने हुसैन जी अम्मा जंहिंजे ला सुन्नी चवंदो आ नबी के लाडली बेटी, रानी भले के मां शहीदों के जहां जलवा नबूवत का विलायत का शहादत का। अम्मा खातून जन्नत, खातून जन्नत एडी तो मुझे महबूब के प्यारी याद जो हदीस पाक में चे मदीने वाला मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज देला वजन अम्मा खातून जन्नत जे घर का गुजरन हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातून जन्नत तंदूर ते वेठी मानी पे पचाए, मुझा महबूब करीम आया हबीबन पी रहा फरमायो फातिमा पुट छापी कहीं बाबा मानी पे पचाया इया गालाएं दे, मुझा हबीब बे तंदूर वारे दिकियत वेही रहा। अम्मा खातून जन्नत मानी पे पचाए, मुझो मदीने वारो मीर पासे में बैठो वा, मुझा दोस्त बुजुर्गो मुझो हबीब अम्मा खातून जन्नत सा गालाए पयो, अम्मा खातून जन्नत सा कचारे पयो करे। थोड़ी देर का बाद में मुझे हबीब फरमायो फातिमा पुट हिकड़ो पेड़ो मुखे दे, मां मोहम्मद पे मानी पचाइण चाया थो। फातिमा पुट हिकड़ो पेड़ो मुखे दे, मां मानी बनाए। बाबा माथी बनाया, महबूब फरमायो फातिमा पुट चवण करना हे मुखे अटो। अम्मा खातून जन्नत सैयदा फातिमा तो ज़हरा अटे जो पेड़ो रहमत लिल आलमीन के इनाम अता कयो वा, मुझे हबीब करीम उन पेड़े मां मानी बनाया, मानी बनाए रसूल पाक उन मानी के तंदूर में लगायो वा। इतने में अजान अची वया, मुझा हबीब करीम नमाज ते हलिया वया। मुझा दोस्तों जोर नमाज जो टाइम मुझा महबूब नमाज भी पढ़न था, असहाबन के दर्स भी दियन था। दर्स दियन का बाद मुझा महबूब जो मोटी आया, हबीबन करीमन डिठो त अम्मा खातून जन्नत अञा तंदूर ते वेठी आहे। बवर फरमायो फातिमा पुटा जा मानी न पचाए वरती थी चा। अर्ज के बाबा ओ मुझा बाबा
जेके मानियो मुंह लगायो जेके मानियो मुंह बनायो उवे पची तैयार थी वयो पर जे पेड़े जी मानी बनाए अमा तंदूर में लगाइया और मानी तंदूर में चुपड़ी तपैया पर पचे को न पे न को पची रैया न को गर्म चीजे हालांकि तंदूर के मां बड़ी कोशिश कया बार बार गर्म करन जे पर तंदूर उन अटे के को न पी पचाए रहमतुल लिल आलमीन जे ज़बान मुबारक जा ओवे सोन जे पानी सा लिखण वारा कलिमात मुझे हबीब करीम फरमायो फातिमा भला उन अटे के किया पाए सारी दी पचाई दी जे अटे के तुझे बाबे मोहम्मद करीम जो हथ लगल आहे फातिमा जे अटे के तुझे बाबा जान जो हथ लगे उनके कीअं तंदूर जी बाह साड़ी थी बचाई मुंहिंजा दोस्तो एॾी मुंहिंजे महबूब जी पाक न्याणी शान अज़मत वारी मदीने वारा साईं अमा खातून जन्नत ईंदी हुई त सैयदा जे इस्तक़बाल में कुझी भी रहा पंहिंजी जगह ते यारी रहा ओ मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो हिया हुआ पाक शहजादियां अली उल मुर्तदा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु एक मर्तबा इशा जी नमाज पढ़े लेट घर आया अम्मा खातून जन्नत अर्ज कयो सोना अली अज लेट आया यो खैरा अर्ज कयाई मुझे महबूब जी निशानी अज नबिन जे सरदार आमना जे लाल नमाज का बाद खिताब कयो तकरीर फरमाई हुई महबूबल करीमन वाइज कयो पर एड़ो तो हबीबन करीमन वाइज कयो जो हेड़ी तकरीर मां कदे भी कान बुदे अम्मा खातून ने जन्नत फरमायो सोना अली उन तकरीर मां कुछ लफ्ज मुखे भी बुदा मां भी तमास मालूम कया त मुझे पापा जान छा चयो वा हजरत अली से फरमायो सैयदा अज तकरीर कदे मुझे मदीने वाले मीर फरमायो अल्लाह जो प्यारो नबी हजरत सुलेमान अलैहिस्सलातु सलाम उनके अल्लाह पाक एक धिया ॾिनी हुई जॾहिं हजरत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजी धिया परणाई हुई त उनके जेको ॾेज ॾिनो हो उन जो त को अंदाज़ो न है पर साईं जेका पंहिंजे धीअ खे चप्पल ॾिनी हुई जुती ॾिनी हुई उहा पे एडी कीमती हुई जो उन वक्त जा बड़ा बड़ा ताजर बड़ा बड़ा मालदार माण्हू उन जुतीअ जी कीमत ॿुधी सभिनी जा तजुब वीचारा वात फाटी विया एडी महांगी जुती साईं ॾिनी उनमें हीरा लगल हा मोती लगल हा जवाहिर लगल हा जुती जी तारीफ करे मामून फरमाए तुम जुती एडी मांगी हुई जो वडा बिजनेसमैन भी ताज में विचा डंडे आंगुरी उन्हनि खे अची वई हल एडी मांगी जुती अम्मा खातून जन्नत पुतो अली उल मुर्तदा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु के मुझे महबूब करीम जे पाक न्याणे बिस्तरो ॾिनो हजरत मौला अली मुश्किल कुशा आराम फरमान लगा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अम्मा खातून जन्नत पंहिंजे कमरे में आया पर रकातो नफल पढ़ी करे अल्लाह पाक के अर्ज कयाई मुझा मौला अज अली उल मुर्तदा शेर खुदा हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जे थिया जे राज जो वाक़ियो ॿुधो वा मता अली साईं जे ज़हन में इहो सवाल पैदा थे त हजरत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे थिया के एॾो ॾाज ॾिनो वा मुंहिंजे घर में त इमाम अल अंबिया जी न्याणी नबियुनि जे सरदार जी थिया आहे उन जो ॾेज त तमाम छोड़ो वा उन जो जैज़ त तमाम मुक़सर आहे ऐं मुंहिंजा मालिक मिठा जेको मूंखे तो मकाम आहे मर्तबो अता कयो वा उन मुंहिंजे
मकाम ऐ मर्तबे के मुझे घोट अली अल मुर्तजा जे मथा ज़ाहिर फरमा। मौला जेको मुखे तो मकाम ॾिनो आहे उनखे मुझे घोट अली अल मुर्तजा ते ज़ाहिर फरमा। अली साईं सुता पिया ख्वाब में साईं जन्नत जो नज़ारो कयो, जन्नत जो दौरो करे। मुंहिंजा दोस्तो अली साईं जन्नत घुमल पिया, जन्नत घुमदे घुमदे हिकड़े महल में आया। सुभान अल्लाह साईं ॾिसण हिकिड़ो तख्त लॻो पियो आहे, उन तख्त ते हिकु शहज़ादी वेठी आहे, चेहरे जे मथां निकाब आहे। उन जी ख़िदमत में 70,000 जन्नत जो हूरो बीठल आहिनि। उन जे साॼे पासे हिकड़े शहज़ादी वेठे आहे जंहिंजो हुस्न ऐं जमाल उन जन्नत जे हूरनि खां मथे आहे, पर उहा उन निकाब पोश माईअ खे हवा करे रही है, विंजणी लगाए रही है। मुझा दोस्तों बुजुर्गो हजरत अली साईं पुछो या तख्त नशी माई केरा ऐं या हवा ॾियण वारी माई केरा? ॿुधायो वियो अली अल मुर्तजा या जेका तख्त ते वेठी आहे या नबी पाक जी पाक न्याणी जन्नत जी मालिकाणी हजरत सैयदा अम्मा खातून जन्नत सैयदा फातिमा ज़हरा आहे, ऐं जेका विंजणी खणी सैयदा के हवा करे रही आहे या सुलेमान अलैहिस्सलाम जे उहा धीअ आहे जंहिंजे दाज जो ज़िक्र ॿुधी करे दुनिया वारनि जा वात फाटी विया। उहा सुलेमान अलैहिस्सलाम जी धीअ बि रसूल पाक जे पाक न्याणीअ जे दर जी गुलाम ऐं नौकर आहे। सुलेमान अलैहिस्सलाम जे शहज़ादी मुझे पाक महबूब जे पाक न्याणीअ जे दर जी नौकर। वो पाक हुसैन जेके मुझे महबूब करीम ॼमंदे आज़ान ॾिनी पंहिंजी ज़बान चूसराए, मुझे हबीब फरमायो हुसैन पुट आज़ान मूं ॾिनी आ नमाज़ जी तोखे पार। यज़ीद लईद जॾहिं तख्त नशीर थियो इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु खां उन बैयत जो मुतालबो कयो त इमाम पाक मुंहिंजी बैयत करे। इते हिकु ॻाल्हि मां तव्हांखे अर्ज़ कयां, लाज़मी नाहे त हर ॾाढ़ी पटके वारो सुन्नी आशिक रसूल हुजे, आशिक अहल बैत हुजे। यजीद लईना, यजीद मरदूदा, यजीद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत पाक के बिगाड़न वारो आ, पर उन जे बावजूद भी यजीद दाढ़ी रखंदो हो, यजीद पटको बदलंदो हो। दमश्क जी जामा मस्जिद में जुमे जी नमाज ऐं जुमे जो खुतबो यजीद पाण ॾींदो। ऐं यजीद जेका हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह तआला अन्हु सां जंग कई आ, वो पंहिंजे अकल ऐं दिमाग सां कोन कई। उन वक्त में उन मुशावरत कई हुई, उन सलाह वरती हुई। उहे 4,500 दरबारी मुल्ला जिन्हें यजीद के लिखी ॾिनो त तुंहिंजो इमाम हुसैन सां जंग करण जायज़ आहे। ऐं इहा नाहे त उहे यजीद जा हिमायती मुल्ला ख़त्म थी विया। अल्लाह जो कसम उन्हनि जो नस्ल उन्हनि जो मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग पैरोकार अॼु बि अचनि पिया जेकी चवनि था त इमाम हुसैन ऐं यजीद पलीत वारो जेको जंग आहे, जेको वाक़ियो आहे, इहो हक़ ऐं बातिल जो मारको नाहे, इन शहज़ादनि जी इख़्तिलाफ़ी जंग आहे।
जेके अज भी यजीद जे हिमायत में किताब पिया लिखन, जेके अज भी यजीद के मुझा दोस्तों रहमतुल्लाह अलैह पिया चवन, जेके अज भी यजीद जो दिफा पिया करन, असा अहले सुन्नत व जमात वारा यजीद ते लानत वजदा आयो। असा इमाम आली मकाम रदी अल्लाह तआला अन्हु सा मोहब्बत करने वारा आयो। यजीद लईना लानतिया मुझो हुसैन कल भी जिंदाबाद आहे, मुझो हुसैन अज भी जिंदाबाद। उन्हें लिखी दिनो इमाम पाक यजीद पलीत खे तो तू जंग कर, यजीद मुतालबो कयो, वो उन पंजा चमचा मोकलिया इमाम आली मकाम रदी अल्लाह तआला अन्हु के कायल करण जे ला, इमाम हुसैन के समझाने जे ला शहजादा 50 साल अवाजी उम्र साईं, अवाजो बच्चा, अवाजो घर बार सोना, यो सजो मदीने जी त हुकूमत देई तमा के यो पीरी पुरीदी जो सिलसिलो हलंदो पियो, अवा बैत करे छड़ियो। यजीद डाडो सख्ता, यजीद पांजे मौक़िफ़ का हटंदो ना है। मुझे पाक हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु यो पैगाम ॾिनो, ऐ यजीद जा हमदर्द थी मुके समझाण वारो, मां हुसैन इब्न अली आया, मौला अली मुश्किल कुशा जो खून आया, खातून जन्नत जो मां खीर पीतो वा, मां रसूल पाक जे कुलन ते सवारी कया, मां हुसैन कट जी त सगा तो पर बातल जे सामू झुकी न तो सके। ऐलान करे फरमा लगा जे जो नानो नबी सरदार हुजे, जे जो नानो नबी सरदार हुजे, वो किया यजीद तो जो यार थिए, जो नानो नबी सरदार हुजे, जो नानो नबी सरदार हुजे, वो किया यजीद तो जो यार हुजे, जो नानो नबी असा शेर खुदा जा शेर आयो, या खबर थई असा केर आयो, असा शेर खुदा जा शेर आयो, खुदा खुदा था यो खैर आयो, बस नान जी उम्मत पार हुजे, जो नानो नबी सरदार हुजे, वो किया यजीद तो जो यार हुजे, जो नानो नबी। इमाम पाक करबला जे मैदान में पांजी कुर्बानी दई तुझे मुझे ला यो सबक छड़ियो वा, ओ मदीने वारे वीर जो कलमो पढ़ण वारो, मां जान जो नजरानो दुनिया जे ला न, पंजे बचन जे ला न, अम्हा जे ला मदीने वारे मीर जे दीन ए इस्लाम के बचान जे ला, मां अली अकबर जड़ा जवान रब जी राह में कुर्बान कया आहिन, अली अस्कर जड़ा मासूम शहजादा कुर्बान कया आहिन। मुझा दोस्तों जरूरत न गाल जी आहे, इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे कुर्बानी जो मकसद चाहे, शहादत हुसैन जो मकसद चाहे, असा के उनवा केड़ो के सबक मिले। इमाम हुसैन जी शहादत जो हरगिज़ मकसद ना है, असा मोहरम जो महीनो अचे सबीनो लगायो, लंगर विरायो, लंगर खाओ, मिठाइयों खाओ, खीर बनायो, मुझा दोस्तों बुजुर्गो थदा मिठा शरबत पियो, अगर जब पियण जायजा मां उन जो इनकारी ना आया, पर मकसद शहादत इमाम हुसैन शरबत पियण ना है। इमाम हुसैन जे शहादत जो मकसद आ मदीने वारे वीर जे शरीयत ते अमल करन, नमाज पढ़न, कुरान पढ़न, हुदूदुल्लाह जी मुझा दोस्तों बुजुर्गो पासदारी करन। लेकिन अफसोस असा हुसैन तो हुसैन कंदा आयूं, पर अज भी जेके वक्त जा यजीद आहिन उन जे सामू झुकी पवंदा, उन जे सामू झुकी पवंदा आयूं। मुझा दोस्त जे हुसैनी आही त पांजो किरदार हुसैनी बना, तुझे गुफ्तार मां तुझे रुफ्तार मां। अरे हुसैनी को बेनमाजी होंदो आहे,
हुसैनी को बेनमाजी होंदो आहे जे दिल में इमाम हुसैन जी मोहब्बत हुजे ओ शराब ठरो ऐं चरस पींदो आहे जेको इमाम हुसैन जो गुलाम आहे मुंहिंजा दोस्त बुजुर्गो वो सूद जो कारोबार कंदो आहे जेको इमाम हुसैन से मोहब्बत करे जेको पान के आशिक हुसैन सदाए वो कादियानी जो यार होंदो आहे रसूलुल्लाह जे गदारन से उन जी दोस्ती होंदी आहे दीन जे बाकिन से उन जो प्यार होंदो आहे जेको हुसैनी उनो मस्जिद का परे होंदो आहे मुझे पाक हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु 25 हज कया मुझा दोस्त जिते यकीन हो तो सुबानी अली अकबर भी शहीद थियणो वा अली असगर भी शहीद थियणो वा नंढो शहजादो हजरत कासिम भी शहीद थियणो वा हजरत बीबी सैयदा सकीना सलामुल्लाह अलैहा जेका मुझे पाक हुसैन जे सीने ते सुमन वारी आ मुझा दोस्तों हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए करबला जे मैदान में जब जदे इमाम पाक जे मता इम्तिहान आया इम्तिहान पुछा इम्तिहान आया जबल इस्तकामत जो पहाड़ बना बिठा हा पर उन जे बावजूद भी के एड़ा भी मरहला गुजरिया जिन उन सब्र जे पहाड़ हुजण बावजूद भी मुझे सोने हुसैन जे अखिन मां रुड़क कढी रुड़क गिराए छड़िया हालांकि इमाम अली अकबर हू बहु हम शिकल मुस्तफा आहे 56 साल जो मुझो पाक हुसैन आ दाढ़ी मुबारक में के बटे अच्छा वार हा न त दाढ़ी मुबारक जा अक्सर वार कारा हा मुछिन जा भी वार कारा हा मथे मुबारक जा भी वार कारा हा पर मुझा दोस्त जदे शहीद करबला हजरत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु के सीने में जो को तीर लगल हो जने हजरत इमाम हुसैन अली मकाम पाजे बचरे 18 साल जे जवान मुझा दोस्त हम शिकल मुस्तफा हजरत इमाम अली अकबर जे सीने मां जने उन तीर के छिके करियो हो जने खून जो फुहारो निकतो इमाम अली मकाम जे मथा गम जी एडी लहर चढ़ी जो मुझे पाक हुसैन जा सभई वार अच्छा थी वे दाढ़ी जा वार अच्छा अखी बिरन मुबारक जा वार अच्छा मथे मुबारक जा वार अच्छा पांचे नौजवान शहजादे बच्चे के खणियो पियो अचे मुंजा दोस्त बुजुर्गो जिंजी चेल अग में टुटल आ जेजो सीनो अग में परूण चल आहे मुंजा दोस्त पर सब्र ऐं इस्तकामत जो पहाड़ आहे खणियो पियो खेमन जे करीब अचे त मुंजा दोस्त ओवे पाक दामन बीबियूं भी न पियो सुञाणन त यो अचण वारो हजरत इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन आ या पर उन जे बावजूद भी शिकवा न हुई मुझे पाक हुसैन जो शहजादो तो फरमाए दे मुहर्रम जी रात बाबा सजी रात कुरान जी तिलावत कई बाबा तिलावत कंदो रहियो आखिरी टाइम आयो तहज्जुद जो वक्त आयो बाबा जे खेमे में के मानो जे हलन जे कदमन जा सराट महसूस थिया बाबा से उड़ा मुतवज्जा पे छा दिसन ता नंदी बीबी सकीना सलामुल्लाह अलैहा दरवाजे ते बैठी आ इमाम पाक फरमायो बाबा पुट सकीना पुट सुती नाही छा बाबा पुपी जान जे बाजुआ में पासे में लेटी निंद ना आई बाबा तो के खबर आ मां तो हुसैन जे सीने ते आराम कंदी आया बाबा तो जे सीने ते सुमदी आया तो मुझे पुठी ठपकी दो आही बाबा सजी रात तो जो इंतजार कयो आ हाने कुछ देर सुमी पौन थोरो लेटी पौन बाबा त मां भी निंद कया हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन सैयदना सजाद तो फरमाए जने सैयद कायनात जी शहजादी मदीने वाले पीर जे बाग जी कली जने इया गाल कई इमाम अली मकाम जे अखिन मां बे इख्तियार लुड़क गिरी पया फरमायो सकीना पुट अज त तोखे मुझे सीने का बगैर निंद न पई अचे पर रब तो जाने सकीना सुबानी तू किथे हुंदी मां हुसैन काथे हुंदी
तू किथे हूंदी मां किथे हूंदस सैयदा सब्र कर रब पाक तोखे सब्र जी नेमत नसीब फरमाए मुंहिंजा दोस्त इमाम पाक खे यकीन आहे त सुभाणे सभई शहीद थियणा आहिनि ए मुंहिंजूं शहज़ादियूं ए मुंहिंजी आरियाणियूं ये रसूल पाक जूं पाक दामन बीबियूं मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो पर इमाम पाक रुख़सत ते अमल न कयो अज़ीमत ते अमल करे तोखे मूंखे इहो पैगाम ॾिनो आहे कल में पाण वारो जॾहिं वक़्तु अचे त अल्लाह ऐं उन जे रसूल सां ईअं निभायो जीअं मां हुसैन आली मक़ाम निभाए ॾेखारियो अल्लाह पाक तव्हां असांखे इश्क़ हुसैन जी दौलत नसीब फरमाए रब करीम मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए।